इस्लाम शरीयत असांखे हिजरी कैलेंडर अता कंदे असांजो मुहर्रमुल हराम खां आगाज़ कयो आहे। हर महीने जे चंड नज़र अचण ते असांखे दुआ सेखारी आहे त ए अल्लाह हिन महीने खे असांजे लाइ बाबरकत ऐं सलामती वारो बणा। त छा हिन हैप्पी न्यू ईयर में का अमन ऐं सलामती वारी ॻाल्हि आहे? छा इन में औरतुनि जी इज़तूं महफ़ूज़ आहिनि? छा माण्हुनि जो मालो मता महफ़ूज़ आहे? छा बाइकर्स जेके किरी एक्सीडेंटनि में मारिजी वञनि था, जेके फायरिंगनि में हलाक थियनि था, जेको शराब नोशी जे करे माण्हुनि जी इज़तूं ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा वाक़ियात हिन राति ते रूनमा थींदा आहिनि, पोइ इहो कहिड़ी हैप्पी न्यू ईयर आहे? इहो कहिड़ो त्योहार आहे जेको महज़ इंसान खे नुक़सान पहुचाइण जे लाइ ईंदो आहे? त मुंहिंजा भाइरो ऐं भेनरूं, तव्हांखे अल्लाह खां डिॼणु खपे। हिकिड़ो अहिड़ो गुनाह जेको इज्तिमाई तौर ते थिए, उन जी हलाकत ऐं उन जी तबाही इंतिहाई ख़तरनाक आहे।